नाज़रीन वाक़िया नासिर कराची का रावलपिंडी लाइ सर सैयद एक्सप्रेस ट्रेन सर्विस 1.5 महीने बाद बहाल थी वई आहे। रेलवे इख्तियारनि मौसूब बरसात ऐं बोर्ड वारी सूरत हाल खां पोइ ट्रेन सर्विस खे मुअतल कयो वियो हो। रेलवे इंतज़ामिया मूजिब कराची खां रुहड़ी वेंदड़ सखर एक्सप्रेस, कराची खां रावलपिंडी वेंदड़ सर सैयद एक्सप्रेस खे बि अॼु खां बहाल कयो वियो आहे। इन वक्त 4 ट्रेननि खे रेलवे जी पटड़ियुनि ते आंदो वियो आहे। खैबर मेल, बाबर रहमान, सखर एक्सप्रेस ऐं सर सैयद एक्सप्रेस खे बहाल कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं या ख़बर एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदालूं तो कराची का रावलपिंडी लाइ सर सैयद एक्सप्रेस ट्रेन सर्विस 1.5 महीने बाद बहाल थी वई आहे। कराची में जा वधीक तफ़सीलात कंदासीं इमदाद सुमरा खां। जी इमदाद आगाह कजो। जी इमदाद। जी बिल्कुल हिन वक्त जेको आहे ट्रेन सर्विस जो वधीक ॿ ट्रेनूं जेकी आहिनि उहे बहाल थी वयूं आहिनि। जॾहिं अॼु जेको आहे रेलवे इंतज़ामिया इहो ॼाणायो अॼु सखर एक्सप्रेस ऐं जेको आहे सर सैयद एक्सप्रेस जेका आहे उहा शुरू कई वेंदी। जॾहिं त सखर एक्सप्रेस कराची खां रोहड़ी ताईं उहा अॼु हलाई वेंदी। जॾहिं त सर सैयद एक्सप्रेस जेका अॼु मेहरबानी इमदाद सुमरा आगाह करण लाइ।